कराची मलीर मेमण ॻोठ जे सरकारी अस्पताल में सख़्त गर्मी में ऊंदाही जे वर चढ़ी वई। जनरेटर जी सहूलियत न हुजण सबबि बीमार मरीज़ तोड़े शहरी सख़्त अज़ियत में मुब्तला थी विया। ॿिए तरफ़ बिजली जी लोड शेडिंग सबबि अस्पताल में हलंदड़ एक्सरे मशीन, लेबोरेटरी वार्ड समेत ॿियनि मशीनुनि जो बीहण रोज़ जो मामूल बणिजी वियो। दूरान इलाइक़नि खां ईंदड़ मरीज़ इलाज लाइ दरपदर थी विया। अस्पताल जे सरकारी इंतज़ामिया तोड़े PPHI इंतज़ामिया शहरनि खे रिलीफ फ़राहम करण में नाकाम थी विया। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अख्तर अली ख़ासकेली, असलम बलोच, अयूब जमशेद ऐं ॿियनि चयो त मेमण ॻोठ जी सरकारी अस्पताल में नाले मातर हली रही आहे, जंहिंमें दवाऊं न आहिनि ऐं बिजली जी लोड शेडिंग ऐं जनरेटर जी सहूलियत न हुजण सबबि सख़्त गर्मी में वधीक बीमार थी रहिया आहिनि, जॾहिं त OPD में ईंदड़ आम मरीज़ ऊंदाही में दरपदर थी रहिया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची